गुरु ही दुआ खणी पंहिंजा हथड़ा गुरु ही दुआ वसन वेड़ा वस्तियों मुझी सिंध जा खणी पंहिंजा हथड़ा गुरु ही दुआ वसन वेड़ा वस्तियों मुझी सिंध जा खणी पंहिंजा हथड़ा। अवामी न्यूज़ जे सथ पारां सिंध में हथ जे हुनरनि खे उजागर करण जे उनवान जे ऐलान खां पोइ कडीयारो जे स्कूल में ثقافتي जे ॾियारी जो तयारियूं उरूज ते। कडीयारो शहर जे अली सन हसबाणी स्कूल में ثقافتي तकरीबूं कोठायूं वयूं। तकरीब में स्कूल शागिर्द क़ौमी लिबास ओढ़े शिरकत कई। तकरीब में स्कूल शागिर्दन में तकरीरी मुक़ाबला कराया विया। स्कूली शागिर्दन में क़ौमी रांदि मल जा मुक़ाबला कराया विया जॾहिं त स्कूली शागिर्दन पारां अलामती घोट कंवार वारो टेबलोज़ पेश कयो वियो। तकरीब दौरान ثقافتي शयुनि जी नुमाइश मुनक़िद कई वई जंहिंमें पींडियूं वॼणा टुकन वारियूं रलियूं रखियूं वयूं। तकरीब खे स्कूल जे हेडमास्टर सैयद अल्ताफ शाह रफ़ीक मेहसर रमज़ान तुनियो ऐं ॿियनि चयो आहे त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी ज़िंदा क़ौमुनि पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। अवामी न्यूज़ टीवी सकाफ़त ॾियारे मल्हाइण ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। सिंधी टोपी हर माण्हू जो शान आहे। असां 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सदन खां ही हले थी पई मोहन जे तरह जी तहज़ीब 5000 साल पुराणी आहे ऐं उनखे जिन चैनलनि वरी पाण में वधी करे ऐं हलायो आहे। सिंध अॼु जरकी पई आहे ऐं सिंध अॼु रोशन थी पई आहे ऐं 2 डिसंबर जो एकता जो ॾींहुं जेको असां सिंधियुनि जे लाइ आहे उहो ईद बराबरि आहे ऐं सिंध जो जेको अजरक टोपी आहे ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा तारीख़ी ऐं क़दीमी आहे। मूंखे उमेदु आहे सॼे सिंध में त पंहिंजे सभु सिंधी घरनि में मल्हाईंदा ईद जी ख़ुशी मल्हाईंदा। चैनल जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे कवरेज ॾिनी आहे ऐं एकता ॾियारे अॼु असांजे स्कूल में टीवी अली सन हसबाणी कडीयारो में थी रहियो आहे ऐं 2 तारीख़ ते भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं सभिनी इदारनि जा सभिनी केटियन आवाज़ सभिनी जा इदारनि जा तयारु तकरीब जो सिंध खे उजागर कयो आहे ऐं वधि में वधि इहा ख़ुशी आहे असांजी हिनखे मल्हाईंदा रहंदासीं ऐं ही जेको असांजो एकता जो ॾींहुं अॼुकल्ह मल्हायो वञे थो पियो पुराणो 5000 साल पुराणो आहे ऐं जेको आहे सो असां सिंधियुनि जे लाइ हीअ वॾी ईद जो ॾींहुं आहे। असांखे ख़ुशी आहे ऐं हीअ ॾींहुं असां हर साल मल्हाईंदा आहियूं। इंशा अल्लाह ताला मल्हाईंदा रहंदासीं ऐं असांजी पंहिंजी सिंध जेको आहे हमेशह आबाद।